फैक्ट्री एरिया है SUP डिवीज़न कराची पारा रैली निकरी रही है। रैली की अगवानी वो मरकज़ी नायब सदर एजाज़ अहमद खान पियो ऐं दोस्त करे रहा है। इतने मज़दूरनि के हक़नि जे लाइ रैली है। सो इन रैली के पाण कवर कंदासीं ऐं हिते जेके अगवान आहिनि उन्हनि खां पुछंदासीं उन्हनि जो छा चवणो। जी मजदूरन के हक़ दियो है। सिंधी नौजवान जेके हिते रहनि पिया उन्हनि खे रोज़गार दियो, उन्हनि खे नज़रअंदाज़ न कयो, मेरिट जे बुनियाद ते भर्ती कयो, पैसा वठी करे भर्ती न कयो, करप्ट इंसानिया जे बालादस्ती जेका आहे उहा ख़तमु कयो ऐं यूनियन जेका आहे उहा बहाल कयो। मजदूरनि जी हक़ीक़ी यूनियन जेकॾहिं अवां पंहिंजा किबलो दुरुस्त न कयो, इंतज़ामिया कंपनी मालिक ऐं जेका उन्हनि जा सरपरस्त आहिनि किबलो दुरुस्त न कयो, सिंध यूनाइटेड पार्टी पंहिंजे एहतिजाजनि जो दायरो वसी कंदी ऐं अॼु जेका आहे पुरअमन एहतिजाज जेका रोडनि ते करे पई और सुभाणे अवांजे अवांजे ऑफिस अॻियां कंदी। असांजे आला इदारनि खे बि रिक्वेस्ट आहे ख़ासि तौर ते चीफ जस्टिस खे त उहो क़ुदरती तौर ते नोटिस अचे ऐं मज़दूरनि जा जेके हक़ खाधा वञनि था उन्हनि जी जो ॻाल्हि बहाली पूरे तादाद में सुभाणे असां जल्दी तादाद में प्रोग्राम है एहतजाज है अल्लाह न करे सिंधी माण्हू सोचण लाइ मजबूर थी वञनि त ही जेका माफिया है जेके कुछ नस्ल परस्त माण्हू सिंधी माण्हुनि खे बेरोज़गार करणु चाहिनि था कंहिं न कंहिं तरीक़े सां उन्हनि खे रोज़गार निज़ाम आहे ठेकेदारी घुर कयूं था त ठेकेदारी निज़ाम ख़तमु पार्टी कोरंगी ज़िले पारा है जंहिंजो मक़सद सिंधी माण्हुनि खे परस्त इंतज़ामिया जेका उन्हनि खे बेदख़ल करे रही है, मजदूरी जे नौकरियुनि तां भी बेदख़ल करे रही है। उन्हनि जे ख़िलाफ़ उन तहज़्ज़ुब परस्त रवैये जे ख़िलाफ़ अॼु ही असांजो टोकन एहतजाज आहे। असीं सिंध जा वारिस आहियूं। सिंध जे वारिसनि खे जेकॾहिं मिलनि में मज़दूरीअ खां बि रोकियो वेंदो कहिड़ो रस्तो हितां जे सिंधी माण्हुनि जो हक़ आहे, सिंध जे वारिसनि जो हक़ आहे। उन्हनि खे पहिरीं प्रायोरिटी ते हिते जेको आहे नौकरियूं ॾिनियूं हितां जेको रवैयो आहे वरना हिन एहतजाज खे पूरी सिंध सतह ते वधायो वेंदो। उन जे करे हर हाल में उनके सिंधी माण्हुनि खे रोज़गार ॾियणो पवंदो। कारखाननि में जेको मज़दूरनि ख़त्म करणियूं पवंदियूं ऐं धरती धन खे रोज़गार जा दर हिन लाइ खोलणा पवंदा। ॿी सूरत में असां छा हुन सां गॾो गॾु हिकिड़ो ॿी बि हिन कारखाने जे मालिकनि खे चिता था ॾियूं त जेके तव्हां नस्ल परस्त दहशतगर्द हिते जे ऑफिस में मुक़ररु कया आहिनि ऐं उहे पंहिंजे तहज़्ज़ुब परस्त जो मुज़ाहिरो कंदे सिंधी माण्हुनि खे न सिर्फ़ु थ्रेड था ॾियनि, न सिर्फ़ु उनजो रोज़गार ख़तमु कनि था पर उनखे जेको आहे कारखाननि मां भॼाइण जी कोशिशि कनि था, जंहिंजी कंहिं बि सूरत में गुंडनि खे ॾींदासीं। SUP ऐलान थी करे त हर हाल में सिंधी मज़दूरनि जो तहफ़्फ़ुज़ कंदासीं। कंहिंखे बि ॾिसण कोई लावास कोन छॾींदासीं, कंहिं बि गुंडे जे ख़ौफ़ में न ईंदासीं। अॼु जो एहतजाज ही साबित थो करे त सिंध यूनाइटेड पार्टी अमलन पंहिंजे माण्हू सां गॾु आहे, पंहिंजे माण्हू खे सपोर्ट कंदी, पंहिंजे माण्हू सां गॾु बीहंदी ऐं इंशाअल्लाह ताला पाण पुरम हूंदा आहियूं त हर हाल में कारखाननि में सिंधी माण्हू खे रोज़गार वठी ॾींदासीं। SUP डिवीज़न कराची पारा जंहिंजी अगवानी SUP जो नायब सदर मरकज़ी नायब सदर तो ही मज़दूरनि जे लाइ मज़दूरनि जे हक़नि जे लाइ जेको सिंधी मज़दूरनि खे फैक्ट्रियुनि वारा हिते सही नमूने सां पंहिंजो हक़ न ॾियनि पिया उन्हनि जो उहो हुन सां ॻाल्हायो चवणु जेको आहे ख़ासि करे पंहिंजो 2 ॾींहंनि खां पोइ उन्हनि खे कढी था छॾनि। या त सिंधी कार्ड जेको सिंध जो कार्ड आहे सो कराची खे बि हू सिंधी मज़दूरनि सां आहे सो उन्हनि खे नथा रखनि में लूण जे बराबरि
मां सिंध सिंधु अची सजाई दोस्तों जो अमड़ खीर मनाई। सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.